फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जी अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप सां वाइट हाउस में मुलाकात। ISPR पारां जारी कयल मूजिब सदर ट्रंप पाकिस्तान सां डिघी मुद्दे वारी स्ट्रेटेजिक भाईवारी में दिलचस्पी जो इज़हार कयो। ॿिन्ही अॻवाननि ईरान इसराइल तकरार जे पुरमन हल ते ज़ोर ॾिनो। दहशत गर्दी जे ख़ात्मे वारे अज़्म जे इज़हार, मुआशी, वापारी, माइंस एंड मिनरल्स IT क्रिप्टो करेंसी समेत मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार ते इतफ़ाक़ी ॻाल्हि ॿोल थी। सदर ट्रंप गॾियल मफ़ादनि ते ॿधल वापारी मुआहिदे जी ख़्वाहिश जो इज़हार कयो। आर्मी चीफ पाकिस्तान ऐं अवाम तरफ़ां सदर ट्रंप जा थोरा मञा। डोनाल्ड ट्रंप पाकिस्तान जे इलाइक़े अमन ऐं इस्तेहकाम लाइ कोशिशुनि खे सहारायो। आला सतही मुलाक़ात आजियाणे जे मौक़े ते काबीना जे कमरे में थी। पाकिस्तान जी नेशनल सिक्योरिटी एडवाइज़र जनरल आसिम मलिक, वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी, अमरीकी पाड़े वज़ीर मार्को रूबियो ऐं वित बाबति ख़ुसूसी नुमाइंदे स्टीव विटकोफ मौजूद हुआ। फील्ड मार्शल आसिम मुनीर सां मुलाक़ात मुंहिंजे लाइ एज़ाज़ जी ॻाल्हि आहे। पाकिस्तान ऐं भारत ॿई जोहरी ताक़तूं आहिनि। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो पाकिस्तान जे आर्मी चीफ सां मुलाक़ात बैदि मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो त फील्ड मार्शल आसिम मुनीर जो जंग रोकण ते शुक्रियो अदा करण लाइ घुरायो। पाकिस्तान सां गॾु वापार जे मुआहिदे ते ॻाल्हि ॿोल थी रही आहे। पाकिस्तान उहिदेदारनि सां ईरान जे मामले बाबति ॻाल्हि ॿोल थी। पाकिस्तान ईरान खे असां खां बहितर सुञाणे थो। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जी डोनाल्ड ट्रंप सां मुलाक़ात अहम संग मेल आहे। बचा वारे वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे फील्ड मार्शल ऐं ट्रंप जी मुलाक़ात पाक अमरीका लाॻापन जी तारीख़ जो अहम मोड़ आहे। फील्ड मार्शल ऐं अमरीकी सदर जी मुलाक़ात पहिरीं खां तय थियल हुई। पाकिस्तान ताज़ी सूरतहाल में अहम किरदारु अदा करे सघे थो। फील्ड मार्शल ऐं अमरीकी सदर जी मुलाक़ात ख़िते ते हाकारी असर छॾींदी। ताज़ी जंग में הלך סורוקה, בראש של אמא שלי הלך סורוקה. ताज़ी जंग में इसराइल ते ईरान जो सभ खां वॾो हमिलो। ईरान तरफ़ां इसराइल ते केतिराई बैलिस्टिक मिसाइल फायर कया विया। 47 माण्हुनि जे ज़ख़्मी थियण जी इतला। ईरानी मिसाइल हमलनि खां पोइ तेल अबीब ऐं वाधारल बैतुल मुक़दस में धमाकनि जा आवाज़ ॿुधा विया। इसराइली रेस्क्यू मलदारनि जो चवणु आहे त तेल अबीब जे इलाइक़े गशनदान ऐं सहराई नक़ब समेत चइनि इलाइक़नि में 6 मिसाइल किरण जा इतला मिलिया आहिनि। सहराई नक़ब में हिकु इमारत ते सिधो सौ मिसाइल लॻो। इसराइली मीडिया जो चवणु आहे त ईरान ॾखण इसराइल में हिकु इस्पताल खे निशानो बणायो आहे। ईरानी मिसाइल हमले खां पोइ केतिरनि ई हंधनि ते सख़्तु नुक़सान ऐं ज़ख़्मी जा इतला आहिनि। ईरानी मीडिया जो चवणु आहे त अॼु सुबुह थींदड़ ईरानी मिसाइल हमले में इसराइली फ़ौजी ऐं इंटेलिजेंस मर्कज़नि खे निशानो बणायो वियो आहे। इसराइल जा हिकु भेरो ॿीहर ईरान ते हवाई हमला। तेहरान में धमाकनि जा आवाज़ ॿुधा विया। इसराइली फ़ौज जो चवणु आहे त ईरान जी फ़ौजी थाकनि खे निशानो बणायो पियो वञे। ईरान ऐं इसराइल जंग मामिलो ॻाल्हियुनि ज़रिए हल करण जी कोशिश। यूरोपी पाड़े वज़ीरनि जो ईरान सां जोहरी ॻाल्हियुनि जो फ़ैसिलो। पाड़े ख़बरू इदारे जी दावा। जर्मनी, फ्रांस ऐं बरतानिया जा पाड़े वज़ीर जिनीवा में ईरानी हममनसब सां ॻाल्हियूं कंदा।
अमेरिका बि ईरानी हम मनसब सां मुलाक़ात ते रज़ामंदी ज़ाहिर करे छॾी। इसराइल ईरान जंग ते गॾियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल जो इजलास पिणु जुमे ते तलब। इजलास छॾाइण जी दरख़्वास्त ईरान तरफ़ां कई वई हुई। पाकिस्तान चीन ऐं रूस जी हिमायत हासिल। ईरान जे नायब परॾे वज़ीर माजिद तख़्त रवांची जो चवणु आहे त असां एटमी हथियारनि ते यकीन नथा रखूं। जेकॾहिं अमेरिका इसराइल सां जंग में शामिल थियो त असां वटि जवाबी कार्रवाई खां सवाइ को बि ऑप्शन न हूंदो। ईरान सरेंडर न कंदो। सुप्रीम लीडर आयतुल्ला खामनई इसराइल ते हमला वधीक तेज़ करण जी हिदायत करे छॾी। ईरानी टीवी ते ईरानी क़ौम खे ख़िताब कंदे सुप्रीम लीडर चयो त अमेरिका जो को बि हमलो इंतिहाई संगीन ऐं नाक़ाबिले तलाफ़ी नतीजनि जो सबबु बणिजंदो। अमेरिका खे इहो ॼाणणु घुरिजे त ईरान कॾहिं बि हार न मञींदो। ईरानी अवाम पंहिंजे शहीदनि जो रतु ऐं पंहिंजी सरज़मीन ते हमले खे न विसारींदी। इसराइल ईरान ते हमलो करे वॾी ग़लती कई आहे, जंहिंजी सज़ा खेसि ज़रूरु मिलंदी। ईरान धमकियुनि वारी ॿोली जो सुठो जवाबु नाहे ॾींदो। जोहरी तवानाई में ईरानी मफ़ादनि खे यकीनी बणाए सघिजे थो। रूसी सदर प्यूटन जो बयानु चवे थो त ईरान जे मामले ते इसराइल ऐं डोनाल्ड ट्रंप सां राब्ते में आहियां। इसराइल जी सलामती सां गॾु ईरानी मफ़ादनि खे बि यकीनी बणाइणो पवंदो। पहिरीं ॻाल्हि इहा त ईरान ऐं इसराइल खे फ़ैसिलो करणु घुरिजे। 200 खां वधीक रूसी जोहरी माहिर पावर प्लांट चाब यूनिट ठाहिण लाइ ईरान में आहिनि। इसराइल तरफ़ां रूसी जोहरी माहिरनि खे नुक़सान न पहुचाइण जी यकीन दहानी कराई। तालीम का सहूलत न पर आवाम जो हक़ आहे। औरत जी तालीम वारी शरह वधाइण जी ज़रूरत आहे। तालीम ऐं सिहत लाइ बजट वधाइणी पवंदी। वर्किंग क्लास खे सहूलतूं ॾियणु घुरिजनि। पीपल्स पार्टी MNA आसफा भुट्टो ज़रदारी जो क़ौमी असेंबली में ख़िताब। चयाईं पाकिस्तान जो अवाम अॼु बि डिघी लोड शेडिंग खे मुंहुं ॾेई रहियो आहे। लोड शेडिंग सबबि अवाम सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहे। ऐं भारतीय मीडिया बेरहमी सां ग़लति ॼाण पखेड़े रही आहे। पाकिस्तान बाबति हक़ीक़त पखेड़ण जी ज़रूरत आहे। भारत जंग ते 100 खां वधीक फिल्मूं ठाहिण वारो आहे। भारत पाकिस्तान ख़िलाफ़ फिल्मुनि में ई खटे सघे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन जो कराची में तक़रीब खे ख़िताब। चयाईं पाकिस्तान में फिल्म इंडस्ट्री बंदि आहे। पाकिस्तान इंटरनेशनल फिल्म जी हिते सुठी जॻह आहे। गुज़िरियल साल सिंध हुकूमत फिल्मूं ठाहिण लाइ मुआवज़े जो ऐलान कयो हो।